जरदारी 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 बरादरी जा दोस्तों मुखला बरादरी जा दोस्त अस्सलाम वालेकुम। जैसे असा जो तालुका तारीख दबा है असा हमेशा हक ऐं सच जी जंग में हक ऐं सच सां बीठा आहियूं। असां सिंध सां बीठा आहियूं, असां सिंध जी अवाम सां बीठा आहियूं हमेशा। अलाह जो शुक्र आहे। अगर मां घणो पोइते हलियो वञा त ॻाल्हि शायद तमामु वॾी थी वञे, पर वञनि जे खिलाफ़ जॾहिं रेज़ोल्यूशन आयो त उहो रेज़ोल्यूशन में बि गुलाम मुस्तफ़ा खान कोई मेंबर हो ऐं उन यूनियन जी जेका आहे उहा मुखाफ़त आहे। असां इहो शर्फ़ हासिल आहे त जंहिं असेंबली पाकिस्तान ठहण जी तनाज़ा पास कई उन असेंबली जो रुख मुंहिंजो ॾाढो बि हो जंहिं रेज़ोल्यूशन पास कयो हिंदुस्तान में रुगो इन सूबनि रेज़ोल्यूशन पास कयो पाकिस्तान लाइ, उहो सिंध ऐं बंगाल। पर पाकिस्तान ठहण या ठाहिण जो मक़सदु इहो हिते जेके बि सूबा हूंदा उहे बर्बादी जी बुनियाद ते रहंदा ऐं उन्हनि में मसालात हूंदी ऐं पाकिस्तान में सभु पाकिस्तानी हूंदा ऐं नाइंसाफ़ी जेका आहे उहा कान थींदी। पाकिस्तान ठहण जो मक़सदु इहो, पाकिस्तान ठहण जो मक़सदु इहो कोन हो हिकिड़े सूबे लाइ सोचो वञे ऐं नंढनि सूबनि खे नंढनि जा जेको उहो कयो वञे। यादि हूंदो त काला बाग डैम जॾहिं कयो थिए असां बाबा उन काला बाग डैम जी मुखाफ़त कईसीं। काला बाग डैम रुगो कैनाल ते निकिता, हीअ चेक कैनाल आहे। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे जो तव्हां जेका आबाद ज़मीनूं आहिनि उन्हनि खे तव्हां बंजर कयो ऐं चूलिस्तान खे तव्हां वञी आबाद कयो। मां सम्झां थो इहो को इंसाफ़ कोन्हे को। अगरि चूलिस्तान में 6 लख या 12 लख एकड़ ज़मीन आबाद थी या 50 लख एकड़ ज़मीन आबाद थी, ओतिरी यकीनन तौर ते सिंध में उहा ज़मीन जेका आहे उहा घटि थींदी आबाद ऐं सिंध जेको आहे उहो बंजर थी वेंदो ऐं हिते जा माण्हू जेके आहिनि उहो गुरबत पिया ॼाणींदा। तंहिंजे करे असांखे इहे कैनाल मंज़ूर कोन्हनि सिंध जी असां इहा जदोजहद जेका आहे जीटीए जेका जीअं कैनालनि जो मामिलो शुरू थियो जुलाई में तॾहिं खां बेदारी शुरू कई ऐं उहा अदीन ज़िले में पोइ मां जेल में हुअसि त दादू ज़िले में इहा बात हली। ज़ैन शाह साहब तमामु घणो इन में किरदारु अदा कयो आहे ऐं उहे काफ़ी इन में एक्टिव रहिया आहिनि। उन्हनि जी पार्टी जेका आहे उहा जीटीए जो हिसो आहे। असां
कल भी सिंध सां बीठा हुआसीं, सिंध जी आवाम सां बीठा हुआसीं, अॼु बि सिंध जी आवाम सां बीठा असांखे न इक़्तिदार जी लालच रही आहे, न पैसे जी लालच रही आहे। असां चाहियूं था त सिंध तरक़ी करे, सिंध तरक़ी कंदो त पाकिस्तान तरक़ी कंदो, ऐं सिंध अगरि पोइते हूंदो त पाकिस्तान पोइते हूंदो, त पाकिस्तान जो बचाव सिंध जी तरक़ी में आहे, त सिंध जी तरक़ी थिए त पाकिस्तान तरक़ी थिए। इंशाअल्लाह त मुंहिंजी इहा तारीख़ ते जेका नज़र आहे, जंहिं मूवमेंट में मुख़्तलिफ़ पंहिंजो किरदार अदा कयो आहे, शागिर्दनि पंहिंजो किरदार अदा कयो आहे, उहा जेका तहरीक मां ॾिठी आहे त हमेशह उहा तहरीक कामयाब थी आहे इंशाअल्लाह। मुख़्तलिफ़ जी जेका जदोजहद आहे शागिर्दनि जी आहे, हर सोसाइटी जे फ़र्ज़ जी आहे, इंशाअल्लाह हीअ असांजी तव्हांजी जदोजहद जेका आहे उहा कामयाब थींदी। वकील वॾो किरदारु अदा कयो आहे, ऐं उन्हनि जे किरदार खे मां सलाम थो पेश कयां, सलाम थो पेश कयां पंहिंजे किरदार खे। ऐं मां जॾहिं नारा झेलुसि त तॾहिं उते बि वकील मोहतरिक हिकिड़े SC जे हैदराबाद में बदिली लाइ, ऐं उन ज़माने में बि वकीलनि जो हिकिड़ो वक़्तु नारा में अचे मूंसां मिलियो। मां वकीलनि जो शुक्रगुज़ार आहियां त वकीलनि मुंहिंजी जेके बि कूड़ा सोच दाख़िल थिया उनजी मज़म्मत कई, ऐं उनजे ख़िलाफ़ मूंसां गॾु बीठा, मां उनखे बि वकीलनि जो शुक्रगुज़ार आहियां। अला जो शुक्र आहे वकीलनि जो ज़मीन जेको जागिर आहे, जीअं तव्हां चयो तव्हां मज़मून सां बीठा आहियो, ऐं मां सम्झां थो त वकीलनि जो कमु जेको आहे मज़मून सां बीहणु ऐं हक़ इंसाफ़ सां बीहणु ऐं ग़रीबनि खे इंसाफ़ ॾियणु, इहो तव्हांजे फ़र्ज़ में शामिल आहे त तव्हां माण्हुनि खे इंसाफ़ जेको आहे फ़राहम करायो। मूंखे सेकेंड वर्ल्ड वॉर तो यादि अचे, चर्चिल वज़ीर आज़म हो इंग्लैंड जो, उते इंग्लैंड सेकेंड वर्ल्ड वॉर में वॾी तबाही थी। चर्चिल मीटिंग घुराई, बेरोज़ विदेशी खां पुछी त बाबा लंडन जो छा हाल आहे, इंग्लैंड जो छा हाल आहे? ॿुधायूंसि साईं हॉस्पिटलूं बर्बाद थी वियूं बम्बनि में, स्कूल बर्बाद थी विया। वज़ीर आज़म पुछियो त कोर्टनि जो छा हाल आहे? चयूं त कोर्टूं सही सलामत कमु करे रहियूं आहिनि ऐं माण्हुनि खे इंसाफ़ ॾेई रहियूं आहिनि। इंग्लैंड जे वज़ीर आज़म चयो अगरि कोर्टूं सही सलामत आहिनि ऐं इंसाफ़ ॾेई रहियूं आहिनि त इंशाअल्लाह इंग्लैंड विल बाउंस बैक। जंहिं मुल्क में इंसाफ़ हूंदो उते उहो मुल्क इंशाअल्लाह उन मुल्क खे को बि तरक़ी खां कोन रोके सघंदो। हिननि कोशिशि कई 26 तरमीमी में जुडिशरी खे बि जेको यगमाल कजे, माफ़िया जुडिशरी ते बि क़ाबिज़ थी वञे। पर अलाह जो शुक्र आहे मां सिंध जे लोअर कोर्ट में हाई कोर्ट में जिथे हलियो आहियां, इन्हनि तरमीमनि जे बावजूद मूंखे लॻे थो त 70-80% जुडिशरी आज़ाद तौर ते सिंध में कम थी करे इंसाफ़ थी थिए। इहा बि शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र थी
मरना होगा, धरना होगा, धरना होगा। हाणे असांजा पीपल्स पार्टी वारा दोस्त फरमाइनि पिया त असां वज़ारतनि खे ठुकराए ॿाहिरि निकिरी ईंदासीं। अरे बाबा तव्हां त वज़ारतूं वधियूं ई कोन त कहिड़े खे ठुकराईंदो? वफ़ाक़ में तव्हां वटि वज़ारतूं आहिनि ई कोन। तव्हां वटि गवर्नरशिप्स आहिनि, तव्हां वटि सदारत आहे, तव्हां वटि सेनेट जो चेयरमैन आहे, तव्हां वटि सिंध हुकूमत आहे, तव्हां इतिहादी आहियो वफ़ाक़ी हुकूमत जा। पहिरें स्टेज में तव्हां अगरि वफ़ाक़ी हुकूमत जी सपोर्ट बंदि कयो, सदारतूं ऐं गवर्नरशिप छॾियो त सिंध जी आवाम सम्झंदी त तव्हां वाक़ई सचा आहियो, इहा सची ॻाल्हि था कयो, तव्हां हुननि सां बीठा आहियो। सदारत बि छॾियो। पर तव्हां ॿुधो त वफ़ाक़ी टे वज़ीर चई चुका आहिनि, हिकिड़ो न टे वफ़ाक़ी वज़ीरनि जी स्टेटमेंट आहे, हिकिड़ी पंजाब जी सूबाई वज़ीर जी स्टेटमेंट आहे। त पीपल्स पार्टी त सां शामिल आहे, उहो हामी आहे केनालनि जी ऐं उन्हनि असां सां मुआहिदो कयो आहे त इहे केनाल ठहनि। पर असां सिंध में मजबूर थी पिया आहियूं जो सिंध में एॾी तहरीक हली आहे जो असां पंहिंजी फेस सेविंग लाइ हिनखे मुखालफ़त था कयूं। बाक़ी असां